नाज़रीन, आम ख़बर आहे त खैरपुर पीर जो ॻोठ मेहड़ ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में 2 ॾींहनि खां वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे ॿुधायां पिया खैरपुर पीर जो ॻोठ मेहड़ ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में 2 ॾींहनि जे वक़्फ़े खां पोइ बरसात ॿीहर शुरू थी वई आहे। मेहड़ ऐं आसपास बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई आहे, जॾहिं त बिजली बंद आहे। रवासी परेशान आहिनि। खैरपुर ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बरसात सबबि खजीअ जे फसल खे नुक़सान पहुतो आहे, जंहिं सबबि आबादगारनि जा मथे ते हथ अची विया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं त खैरपुर पीर जो ॻोठ मेहड़ ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बरसात पई आहे। मेहड़ ऐं आसपास बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार बणिजी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे ख़ादिम जुनेजो। जी ख़ादिम, छा तफ़सील आहिनि बरसात जे हवाले सां? बिल्कुलु रोशनी, खैरपुर ऐं आसपास में 2 ॾींहनि जे वक़्फ़े खां पोइ बरसात शुरू थी वई आहे। खैरपुर शहर तोड़े ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि बबरलो, कोडी जी कोट बंगलो, पयार, वॾा बोज़ार ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जेका आहे उहा शुरू थी वई आहे। ऐं बरसात पवण जे करे बिजली बि मुकमल तौर बंदि थी वई आहे। ऐं हुन सां गॾु जेको खजीअ जो बम्पर क्रॉप्स थोरो घणो रहियल हुयो उनखे बि काफ़ी नुक़सानु थियो आहे, जॾहिं त बरसात पवण खां पोइ मौसम जेका आहे उहा ख़ुशगवार थी वई आहे। जी, वॾी महिरबानी नाज़रीन, खैरपुर खां ख़ादिम जुनेजो तफ़सील ॾिना आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त खैरपुर पीर जो ॻोठ मेहड़ ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में 2 ॾींहनि जे वक़्फ़े खां पोइ बरसात शुरू थी वई आहे। मेहड़ ऐं आसपास बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार बणिजी वई आहे। खैरपुर पीर जो ॻोठ मेहड़ ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में 2 ॾींहनि जे वक़्फ़े खां पोइ बरसात जो सिलसिलो ॿीहर शुरू थी वियो आहे। मेहड़ ऐं भर पासे में बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई आहे, जॾहिं त बिजली बंदि थी वई आहे। रवासी परेशान आहिनि।